असां वालिदैन जी औलाद के पारत कया। नबी साईं जे ज़माने में हिकिड़ो शख़्स आयो, साईं मां पंहिंजी अम्मा के कुल्हे ते खणी करे साईं पथरेली ज़मीन, उन वक़्तु मार्बल टाइल जो सिस्टम कोन हो, साईं सख़्तु गर्मीअ में काबतुल्ला जो तवाफ़ करायो वा। ॿुधायो मां पंहिंजी अम्मा जो हक़ अदा कयो के न न। मुसलमानो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हक़ त पंहिंजी जाइ ते, पर जेको अम्मा तोखे जनम ॾिनो आ, जो जनम महिल जेका तुंहिंजी अम्मा खे तकलीफ़ थी आ, उन जो हिकिड़ो लहज़ो बि तूं जेको आहे लाहे न सघियो। साईं जन हिकिड़ो साहबी आहे, साईं मां जिहाद ते हलां, पर पोइ अम्मा बि आहे, अबो बि फरमाए वञी उन्हनि जी ख़िदमत कर। वरी ॿियो आयो, साईं कंहिंसां नेकी कयां, मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उम्मुक, पंहिंजी माउ सां, उम्मुक पंहिंजी माउ सां, उम्मुक पंहिंजी माउ सां। उन खां बाद फरमाई अबूक, पंहिंजे पीउ सां, छो त मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात, जन्नत माउ जे कदमनि जे हेठां आहे। जन्नत ॻाल्हायो ॾाढा, जन्नत ॾाढे ॻाल्हायो, माउ जे कदमनि जे हेठां आहे। छा मतिलब, अमर जी ख़िदमत कयूं, मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोले अंदाज में समझायो। साईं फरमायो अबे अम्मा जे मुतलक़ सवाल कुछ फरमाए हुमा नारुक, समझ में अचे थो कि न? हुमा नारुक वहुमा जन्नतुक, अबो अम्मा तुंहिंजे लाइ या त बाहि थई, नाफ़रमानी कंदे त बाहि, जेकॾहिं फर्मा बदारे कदे त तुंहिंजे लाइ जन्नत जो ज़रियो थई। मुसलमानो असां तव्हांखे घुर्जे पंहिंजे अबी अम्मा खे नाराज़ न कयूं। क़यामत जो ॾियारो थींदो, हिकिड़ो शख़्स नेकियूं ऐं बुरायूं बराबरि थी वेंदियूं, मलाइक डोड़ंदा ईंदा, उन जे नाम अमाल जे हिकिड़ो लफ़्ज़ लिखियल हूंदो उफ़। उफ़ चवंदा न क़ुर में, उफ़ माने सफ़ा घटि, माने खणी ईअं सम्झो उफ़ त उफ़ खां वधीक उलमा इकराम लिखियो आहे त जेकॾहिं को लफ़्ज़ हुजे हा त अञा ज़िक्र थिए हा, उफ़ खां मथे को आहे कोन। अॼुकल्ह त छा मां फासी आहियां पोड़े मां, पीउ खे पीउ नथा अथवनि, बाबो नथा अथनि, पोड़ो झूनो कुराड़ो। साईं मोहम्मद कासिम साहब फरमाईंदा आहिनि, कंडियारे वॾा मशहूरु आलिम आहिनि, तव्हां ॿुधा हूंदा वॾा। साईं ने फरमायो हिकिड़ो पंहिंजे पीउ खे पाटोड़े में मानी पियो ॾे, पाटोड़े में उन जो पीउ जो पुट जो वियो वई स्कूल, ओॾां को हिकिड़ो ठिकर लदत खणी आयो, अबा ही छो खणी आई? चई बाबा जॾहिं कुराड़ो तूं थींदे न, तोखे मां हिन ठिकर में मानी ॾींदुसि। उते रब पलांद पियो वठे, अल्लाह जी पारत कई आहे। अॼुकल्ह अबे मां जी नाफ़रमानी ॾाढी आहे, चयो वठे ई कोन थो नौजवान। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इया, तुंहिंजे रब फ़ैसिलो करे छॾियो आहे इबादत अल्लाह जी थींदी। वबिल वालिदैन इहसाना, वालिदैन सां सुहिणो सलूक कयो। जिन वालिदैन सां सुहिणो सलूक न कयो, वक़्त जो वली हो हज़रत जुरैज, ॿुधो आहे हज़रत जुरैज वॾो वक़्त जो वली हो, हिकिड़े दफ़े निमाज़ बि पढ़े। नफ़ली निमाज़ में जेकॾहिं हुकुम आहे, नफ़ली कंहिं इबादत में आहे, अबो अम्मा सथो करे त निमाज़ भञी अबे अम्मा जे सद ते लबैक चवणी आहे।
पो जीता था हजरत जुरैज पांजे इबादत में मावा अम्मा सदी करे जुरैज पुत्र जुरैज जुरैज समझो नमाज पढ़ा या अम्मा के सद दिया हल भला नमाज पूरी करे इबादत पूरी करे पो तो अम्मा के सद दिया देर की अम्मा जे जबान मां को लही अलाह करे को इन जो बदकार औरत जो मुंह दिसंदो ये जो चीस खबर तेज में पैया हिकड़ी का बदकार औरत जे किथा बदकारी कराए जॾहिं ॿार जाओ से पुछा कयोंस किथा दो थई माई चयो जुरैज जो हाँ ही बुजुर्ग कोई सूफी वदा है न जाए मन मकर अची जो पोत खणी झोपड़ी ड्राहे खणी देखो उन खां पोइ हज़रत जुरैज फरमा खैर त आहे चई तूं हेड़े बुजुर्ग आहीं बुजुर्गी आहे तुंहिंजी आहे असांखे तो बुजुर्गी ॾेखारे ही तो छोकिरो माई थी चए पुट जुरैज जो आहे पर वलीअनि जी करामत बरहक आहे अल्लाह क़ौम खे बि ॾेखारियो वरी करामत बि ॾेखारे फरमाए बीहो इन छोकिरे खां पुछूं था छोकिरे खे जो रुंग हयईं छो त वलीअनि जी करामत बरहक आहे चई छोकिरा ॿुधाए त मां कंहिंजो पुट आहियां न छोकिरे ॿुधाए त मां धनार जो पुट आहियां ओॾी महिल हज़रत जुरैज खे ॻाल्हि सम्झ में अचे चई चङो थियो अम्मा इहा बददुआ कई जेकॾहिं अञा जेकॾहिं ॿियो कुझु चई हा त अलाए छा थी वञा पोइ उन्हनि सागनि माण्हुनि वरी झूपड़ियूं बि ठाहे हर शइ ठाहे ॾिनसि मुस्लमानूं अबे अम्मा खे नाराज़ न कयो ॿियो हिकिड़ो वाक़ियो थियो अबे अम्मा जे नाफ़रमानी खे अलाह दुनिया में सज़ा ॾिनी आहे हिकिड़ो शख़्स आहे जेको पंहिंजी अम्मा ते मथां विढ़ंदो आहे हिकिड़े दफ़े अम्मा खे चई अम्मा हल मूंखे गाह जी भरी खणा अम्मा वईस अम्मा जन वेझी थी अम्मा जे मथां ॾाटे जो वार कई वार जो की त अम्मा पोइ हटी तो हू हमरा ज़मीन में दब पे वञे माउ दाहूं करे वञी पहुती मुसलमानों अहिड़े क़िस्म जा खोड़ वाक़ियात अथनि में हाणे असांजो उस्ताद ॿुधाए पियो कि असांजे ॻोठ जो वाक़ियो हो हिकिड़ो पीउ खे विढ़ंदो हो पोइ ईअं भरी खणे विया गाह ते हू चए तूं वठि हू चए तूं वठि पीउ पुट छो त वञा छोकिरे जो पोटो ॾाढो बि जहिड़ो छोकिरे देरि न कई खणी पीउ खे चपा ॾाई उते ई भरी छॾे सिधो पंहिंजे पीउ वटि यानी छोकिरे ॾाढे बाबा बसि माफ़ु कजां छोकिरे तुंहिंजो उॾो न आहे मुंहिंजो उॾो आहे मां पंहिंजे पीउ सां विढ़ंदो हुउमि अॼु अलाह हितां बि पलांदो करे मुसलमानो नौजवानो अबे अम्मा जो ख्यालु रखंदा कयो उफ़ बि न चवंदा कयो अल्लाह ताला हिन क़ुरान करीम अंदरि पारत कई आहे बसि आयतुनि जो तर्जुमो करे हाणे दुआ घुरूं था अल्लाह तबारक व तआला फरमायो वसैदल इंसान बिवालिदैहि असां औलाद खे वसियत कई आहे पंहिंजे वालिदैन जे सुहिणे सलूक जी हमलत उम्मुहु वहनन अला वहन इन जी माउ खे जो इन्हनि ॾुखनि मथां ॾुख मशक़तुनि मथां मशक़तूं कयूं हुन वफ़िसालु फ़ी आमैन 2 साल उनखे खीर बि पियारे निश्कुरली वल वालिदै पंहिंजी अम्मा जो बि शुक्रियो अदा कर ऐं वालिदैन जो बि शुक्रियो अदा कर अल्लाह जे वर में मुंहिंजो शुक्रियो बि अदा कर छो हिकिड़ो पालींदड़ ख़ुदा आहे ॿियो ज़ाहिरी दुनिया में जेको सभु असबाब अल्लाह बनाया आहिनि उनजी अबू अम्मा आहिनि पाले तगारियूं खणी करे वॾो कई हाणे चए थो क़ुरान खे ख़बर नथी पए त अल्लाह तबारक व तआला फरमायो हाणे हेॾे वॾे पाए जो उनजो मक़ाम बि ॿुधायईं पर अल्लाह ताला फरमायो अला तुशरिक बि जेकॾहिं तोखे हुकुम कनि मूंसां शिरक करण जो त मूंसां शिरक न कजां इहा ॻाल्हि न मतिलबु हुनजी जिथे ख़ालिक नाराज़ थिए उते मख़लूक जी इताअत न कबी भले मख़लूक में अबू छो न हुजे अमर छो न हुजे मक़ाम बि मथे ॿुधाईं पर ख़ालिक जो मक़ाम इताअत अञा मथे